दौलत अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे रत रत जो दुश्मन बणिजी वेंदो आहे। घर पाड़ा ॻोठ वीरान थी वेंदा आहिनि। लानत अहिड़ी सोच रखण वारनि ते, हेफ़ आहे उन्हनि ते जेकी मिल्कियत जे ख़ातिर पंहिंजनि जो रत ठवा है। पर यार इहो सभु कुझु हिते रहिजी वेंदो। बस यार इंसान खे रुगो कफन नसीब थे। मामा तव्हां वञो भले, पर ख्याल कजो कंहिंखे बि शक न पए त मां को हिते तव्हां वटि आहियां। हाँ पुट, कंहिंखे शक न पवे। मां रुगो अदे साले जे करे थो वञा। तूं हुनजी न्याणी आहे। चवंदा आहिनि त हंध उहो सड़े जिते बाहि भरे, कहिड़ो सेक अचे पाड़े वारनि खे। हीअ मिल्कियत मां छा कंदसि? बस इन मिल्कियत में बाबा जो खून पसीनो मिनल आहे, तंहिं करे इन जी हिफ़ाज़त पई करियां। आहे त तुंहिंजी न भेण, मां हिन मिल्कियत खे छा कंदुसि जंहिंजे करे रत रत जो वेरी थी वञे। मूंखे अहिड़ी मिल्कियत में इंटरेस्ट न आहे। ये तव्हांजी आहे। मुंहिंजा ग़रीब ॻोठाणा भाइरो, अस्सलाम वालेकुम। इएं कंहिं बि तारीख़ में इहो नाहे थियो त जंहिं बि मिल्कियत जा वारिस मौजूद हुजनि त हुनजी हुक्मरानी हिकु औरत करे। मञा थो त महरू मुंहिंजी भेण आहे, पर मां इहो कंहिं बि सूरत में नथो चाहियां त हारिन नारिन ते हुकूमत हिकु औरत जी हुजे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।